अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। इलेक्शन कमीशन खिलाफ एहतजाज। वफाकी राजधानी में छिकताण तेज थी वई। रेड ज़ोन जी सिक्योरिटी एंटी रूट्स फोर्स रेंजर्स ऐं FC हवाले सिक्योरिटी फोर्सिस जो इलेक्शन कमीशन जे ऑफिस के घेरो बरक़रार। इमरान ख़ान शहरनि के F9 पार्क में गॾु थियण जी अपील करे छॾी। PTI चेयरमैन शाम 7 वॻे कारकुननि खे ख़िताब कंदो। घरू वज़ारत पारां रेड ज़ोन में दाख़िल थींदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾियण जो ऐलान। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त सुप्रीम कोर्ट तरफ़ां रेड ज़ोन में एहतजाज ते पाबंदी लॻायल आहे। रिपोर्टूं आहिनि त PTI कारकुन इलेक्शन कमीशन ते हमिलो करे सघनि था। PTI एहतजाज जे नाले ते ॾफेड़ पखेड़णु चाहे थी। रेड ज़ोन में दाख़िल थींदड़नि खे रोकियो वेंदो। इमरान ख़ान खे इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ एहतजाज बदिरां इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। ॿियनि खे इख़्लाक़ियात जा दर्स ॾींदड़ इमरान ख़ान पाण वॾो चोर साबित थियो आहे। शीरी रहमान ट्वीट कंदे चयो आहे त सादिक ऐं अमीन कूड़ो हल्फ़ी बयान जमा करायो। ॿियनि खां तलाशीअ जो मुतालबो कंदड़ इमरान ख़ान पाण 13 अकाउंट्स ऐं फॉरेन फंडिंग क़ौम खां लिकाई। हुकूमती इतिहाद PDM जो हंगामी इजलास ॿीहर थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद वारी सूरतहाल ते मुशावरत कई वेंदी। ज़रियनि मूजिबि PTI ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करणु ऐं इमरान ख़ान जो नालो ECL में बि शामिल करणु या न करण जे हवाले सां हथ फ़ैसिलो कयो वेंदो। पाकिस्तानी रुपयो मुस्तहकम थियण लॻो। डॉलर जे पोयां पेर हिकु ॾींहं में अमेरिकी डॉलर जी क़ीमत में वधीक 5 रुपया 79 पैसा लाथ अची वई। ओपन मार्केट में अमेरिकी डॉलर 223 रुपयनि जो थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ख़ैबर पख्तूनख्वा जे ॿोॾ मुतासिर इलाक़े टांक डेरा इस्माइल ख़ान जो दौरो। ॿोॾ सबबि मुकमल तबाह थियल घरनि लाइ 5 लख रुपया ऐं जुज़वी मुतासिर घरनि लाइ 2 लख रुपया इमदाद जो ऐलान। वज़ीर आज़म खे ॿोॾ मुतासिरनि सबबि नुक़सान इमदादी सरगर्मनि ख़िलाफ़ ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॿोॾ मुतासिरनि जी बहालीअ लाइ 24 कलाक कमु थियणु घुर्जे। KP सरकार ॿोॾ मुतासिरनि जे मुआवज़े में इज़ाफ़ो करे। वफ़ाक़ी हुकूमत बि पंहिंजो किरदारु अदा कंदी। पीपल्स पार्टी जे अॻवान मंज़ूर हुसैन वसाण चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फॉरेन फंडिंग फ़ैसिले बाद इमरान ख़ान ऐं तहरीक इंसाफ़ जो मुस्तक़बिल ख़तरे में आहे। इमरान नियाज़ी तक़रीरूं ऐं धमकियुनि बैदि हाणे मथनि मिनथुनि ते लही आयो आहे। तहरीक इंसाफ़ में KPK ऐं पंजाब में बि मुस्तक़बिल ख़तम थींदे नज़र अची रहियो आहे। कोटड़ी में दहशतगर्दी जे वॾी साज़िश नाकाम। रेलवे पटड़ीअ ते बम लॻाइण वेंदड़ जवाबदार जे हथनि में ई बम फाटण सबबि जवाबदार माची वियो। पुलिस जो चवणु आहे त माजी वियल जवाबदार जी सुञाणप अलाह बख़्श खोखर जे नाले सां थी आहे। बम डिस्पोज़ल स्क्वाड जो चवणु आहे त धमाको मोबाइल रिमोट कंट्रोल डिवाइस जो हुयो।
दहशतगर्दी के खिलाफ जंग में पंहिंजी जाननि जा नज़राना ॾींदड़ सिंध पुलिस जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे भेटा पेश करण लाइ अॼु पुलिस जे शहीद जवाननि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। शहीद पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि जे क़बरुनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआऊं तक़रीबूं कोठाए ऐं ॾिया ॿारे शहीदनि खे भेटा पेश। कराचीअ में तक़रीब रिथियल वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह शिरकत कंदो। नवदेरो लॻ मेतला ॻोठ में मेतला ऐं बिरोही बिरादरी विच में तकरार ॿीहर भड़की पियो। हथियारबंदनि जे फायरिंग में नौजवान इल्ताफ़ पुट बशीर बिरोही गोलियूं लॻण सबबि क़तल। चीन ताइवान जे भरिसां 6 हंधनि ते लाइव फायर समेत हवाई ऐं बहरी स्ट्राइक मशक़ूं शुरू करे छॾियूं। परॾेही ख़ाबरू इदारनि जो चवणु आहे त चीन जूं ताइवान जे भरिसां फ़ौजी मशक़ूं आचर ॾींहं ताईं जारी रहंदियूं। ताइवान चीनी जंगी मशक़ुनि खे सामूंडी ऐं हवाई हदुनि जी नाकाबंदी क़रार ॾेई छॾियो। बर्फ़ में ॼमी वियल मच्छीअ खे पकड़ण लाइ ॿिलीअ जा नखरेला जतन वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। पाकिस्तान कॉमनवेल्थ गेम्स में पहिरियों गोल्ड मेडल खटे वरितो। नूह दस्तगीर भट्ट वेट लिफ्टिंग में 405 किलो वज़न खणी सोनो बिलो पंहिंजे नाम कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां गोल्ड मेडल खटण ते नूह दस्तगीर भट्ट खे शाबाश। को विरसे में दे दी आज़ाद, हम रहे ना रहे क्या पता, हम रहे ना रहे क्या पता। फिक्रे आज़ाद आहो बुका ये सोच के करना सदा, तुम रहोगे ना हम रहेंगे, सुन ले ये सारा जमाना। सैयदा हम है फिदाए हुसैन, हम है दुआए सैयदा हम है फिदाए हुसैन। जिंदाबाद जिंदाबाद शर्की आज़ाद जिंदाबाद। इस्लाम जी सरबुलंदी लाइ करबला जे मैदान में अज़ीम कुर्बानियूं ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में अज़ादारी ऐं मजलिसूं। एक